मस्त का भाई नजर आया जो इंटरव्यू तो से हेलो ब्यूटीफुल हम के आयो मुझो नालो सोरठ सिंधु है मां दीवान आया हम डाटा सोना आयो डाटा प्यारा आयो पर अवा की मुशुशो है थ्रीडिंग ना कंदा आयो शा वाह मां पुट छोकरिया पुट छोकरी किया असल में मां लम्स में पढ़ंदी हुयसि उते सिंध यूनिवर्सिटी जा 6 छोरा छोरियूं पढ़ण ईंदा हुया पोइ जेका सुहिणी छोरी ॾिसंदा हुया ऐं कांबरेड बि हुजे त उनखे पुट छोकिरी चवंदा इन लाइ मां पुट छोकिरी आहियां वाह बस का सिंधी माई मिली है हेलो हू सेड आई एम सिंधी आई एम अरब बेसिकली पर अवां जो था नालो ही सोरठ सिंधु आहे पोइ अवां अरब कीअं वाह इहो त उन दौर जो फैशन हुयो असल में मां सिंधु किनारे पैदा थी वियसि न इन लाइ बाबा मुंहिंजो नालो सोरठ सिंधु रखियो अच्छा पर उहो वरी कीअं हिंदू त सभु 7000 साल पुराणा सिंधी आहिनि लिख दीवान लफ़्ज़ जो मतिलबु शाही ख़ानदान आहे ऐं शाही ख़ानदान सिर्फ़ु अरबनि जा हूंदा आहिनि इन लाइ असां अरब आहियूं वञ भेणा मतिलबु सिंध में को बि सिंधी न आहे सभु अरब आहिनि न न अधु अरब आहिनि बाक़ी सभु भुटा अथई इहो वरी कीअं त बाक़ी ॿिया भुटा आहिनि वाह जेकी अरब न आहिनि उहे सभु भुटा आहिनि अथई को पीर मुर्शिद भुटा वरी कीअं तूं सिंध में कंहिं बि घर जे दरवाज़े ते वञी आवाज़ ॾींदे न त हर घर मां भुटियो निकिरंदी पर वरी छा पर अथई सभु कर्ज़ी सफ़ा कर्ज़ में ॿुॾल आहिनि कर्ज़ में ॿुॾल कीअं वरी भला ने भागा अटकिल मिड़ी घटि अथई ॾिसी न पियो जो ही कंहिं छा कीअं ॿुॾी ॿुॾी पिया था कर्ज़ लाहिनि